अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो नवीद है। अॼु जी वीडियो में हम तव्हांखे ॿुधाईंदुसि त पुराणी शइ कहिड़ी आहे, नई शइ कहिड़ी आहे ऐं हिन जी केतिरा साल थिया आहिनि ऐं केतिरे ॾींहंनि जी आहे। इन तव्हां ॼाणो था हिन में ओल्ड कहिड़ी आहे, न्यू कहिड़ी आहे। न्यू त ही आहे, ओल्ड त ही आहे। तव्हां ॼाणो पिया ही घणनि सालनि जी आहे। तव्हांखे ॿुधाईंदुसि त ईयर्स ऑफ ही 2021 जी किताब आहे त ही 2022 जी। तव्हां ॼाणो पिया ही न्यू आहे त ऐं हलांदो हिन किताब जो। ही किताब इंग्लिश बुक आहे। हिन में तमामु घणी इंग्लिश आहे। तव्हां ॼाणो पिया हिन में तमामु घणी इंग्लिश आहे। ही जाम पुराणो सालनि जी आहे, 1 साल 2 साल जी आहे। चाहे मतलब 2023 हले पियो। ही जाम पुराणी आहे ऐं तव्हां ॾिसो भाई फाटी पई आहे, जो को बि तालुक न आहे। तव्हां ॼाणो पिया ऐं ही जेकी शइ आहे ही बिल्कुलु फ्रेश न्यू आहे। फ्रेश बिल्कुलु न्यू आहे। तव्हां ॾिसो पिया ही बिल्कुलु न्यू आहे। ही आहे कंप्यूटर जी तालीम। कंप्यूटर जी तालीम वधीक तव्हां ॼाणे सघो था। कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कहिड़ी पसंदि आई। कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। कंप्यूटर जी तालीम यूनिट 1 सिस्टम यूनिट। यूनिट 1 सिस्टम यूनिट। सिस्टम तव्हांखे हिन ॿिन्ही में जहिड़ी पसंदि अचे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं प्लीज़ यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो।